अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो मंज़रनामो। 10 अगस्त 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवं इहा ई दुआ त शार जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हांजो मुर्को मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। अॼु 10 अगस्त सिंध जे अरड़े पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी जी सालगिरह जो ॾिहाड़ो आहे। सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदासीं ऐं उन सां गॾोगॾु नामियारे शाइर शमशेर उल हैदरी जी वरसीअ जे मौक़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछिबा। सिंध में सुजाण धुरियुनि ख़िलाफ़ शुरू थियल ऑपरेशन वारे मामले ते बि नज़र डोड़ाईंदासीं त आज़ाद कश्मीर में कर्फ्यू जहिड़ी सूरतहाल ते ख़ुसूसी रिपोर्ट प्रोग्राम में शामिल हूंदी। प्रोग्राम में शाइरी बि शामिल हूंदी, तजिया बि हूंदा ऐं उन सां गॾोगॾु तबसरा बि हूंदा। पाण ॼाणूं था धरती उत्तम हूंदी आहे ऐं धरती लाइ धरती जा आशिक़ जाननि जा नज़राना ईअं ॾींदा आहिनि जीअं पतंगो रोशनी ते सड़ी मरंदो आहे। पाण ॼाणूं था त हाणे पाण जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं उहो इंतिहाई ॾुखियो दौरु आहे। पाण खे पतो आहे त अॼोके दौर में माण्हू लाइ ज़िंदगी गुज़ारणु कंहिं कारनामे खां घटि न आहे। पाण खे ख़बर आहे त पाण उन ॾुखे दौर मां गुज़री रहिया आहियूं जेको दौरु अॼु बि पुछे थो ऐं जेको दौरु अॼु बि सचाई जा सॾ वरनाईंदड़ क़ौम लाइ जदोजहद कदरनि खे क़ैद करणु चाहे थो। तारीख़ जा वर्क शाहिद आहिनि त शहीद नज़ीर अब्बासी खां वींदे आसिफ़ पहवर ताईं शहीदनि जो तवील क़ाफ़िलो आहे जिन मिटी जो मान मथां कयो, जिन धरती लाइ जान जा नज़राना ॾिना। भितियुनि ते कैलेंडर तब्दील ज़रूरु थिया आहिनि, सारनि जा अंग अखर बदिली ज़रूरु थिया आहिनि, पर तारीख़ तब्दील अॼु बि न आहे थी। पाण ॼाणूं था त मक़्तल अॼु बि सजायो वञे थो ऐं अॼु बि धरती लाइ जा खोड़ींदड़ माण्हुनि जी ज़िंदगी कंडण जी सेज वांगुरु आहे। शायदि इहो ई सबबु आहे जो काल्ह जॾहिं सिंधी अदबी संगत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध मौजी अमा जे उनवान हेठि नवनि सूबनि समेत सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया विया, तॾहिं मुज़ाहिरीन मां सुजाण धुरियुनि खे गिरफ़्तार कयो पियो वियो। लाड़काणे मां एडवोकेट सतार होलियो गिरफ़्तार थियो। ख़ालदा सैर खे तहवील में वरितो वियो त वरी चंबड़ में अब्दुर्रहीम अब्द कुंभर खे बि गिरफ़्तार कयो वियो। सखर में ऐं पने आकिल में बि गिरफ़्तारियूं थियूं त वरी राति जो देरि सां डॉक्टर नियाज़ कालाणी खे बि हिरासत में वरितो वियो। ॿिए पासे वरी अयाज़ लतीफ़ परीजो ऐं रियाज़ चांडियो खे पिणु नोटिस जारी कया विया आहिनि ऐं उन्हनि खे इदारनि पारां तलब कयो वियो आहे। तलब करण जो मक़सदु बि इहो ई आहे त पुछाणो करणु, ऐं पुछाणो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां सचाई जा सॾ वरनाईंदा आहियो। हज़ारे मुजरिम फिरनि पिया, उन्हनि खां केरु पुछण वारो बि न आहे। रोज़ हज़ारे केस दाख़िल थियनि था, क़त्ल जा जवाबदार बि गिरफ़्तार नथा थियनि, पर सच इहो आहे जो धरती लाइ जेको बि आवाज़ु उथारे थो उन ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि थियूं। पाण कॾहिं किताबनि में पढ़ियो ऐं ॿुधो हो, ॾाढनि जे हिन ॾेह में सिंधड़ी तुंहिंजो नाम वतो मला ॼण नांग ते पेर पियोमि। पाण उन दौर में जियूं पिया। सिंधी अदबी संगत पारां जॾहिं एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया विया तॾहिं केतिरनि हंधनि ते प्रिंटिंग प्रेस मालिकनि पारां पेनाफ्लेक्स छापण खां बि इनकार कयो वियो। उन्हनि चयो त जीअं सिंध जा पेनाफ्लेक्स कंहिं बि सूरत में न छापबा ऐं उन्हनि इहो बि चयो त
जंहिं बि पेना फ्लैक्स ते जीए सिंध लिखियलु हूंदो उहो बि छापे कोन ॾिबो। ईअं मार्शलाउनि में थींदो हुजे या न थींदो हुजे, पर पाण ॼाणूं था त निज जमहूरियत में ईअं थिए पियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त एतिराम वारे रिश्ते खे हथां वञणु न ॾिजे, ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त आज़ाद क़ौमूं कॾहिं बि अहिड़नि हरबनि खां नाहिन ॾिजंदियूं हुकूमत पारां अहिड़ा हथ कंडा इस्तेमालु करण वारो सिलसिलो फौरी तौर ते बंदि कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे भेटाउनि जा गुलाब अचूं था शहीद बशीर ख़ान कुरैशी खे। अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशी जो जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। नामियारो हुकुम परस्त अॻवान बशीर ख़ान कुरैशी 10 अगस्त 1959 ते मोटणपुर पाड़े रते देरे ज़िले लाड़काणे में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में पैदा थियो। सानवी आला तालीम रते देरे ऐं शिकारपुर मां हासिलु करण बाद 1976 में हुन सिंध ज़राई यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। उन दौरान हुन शागिर्द सियासत में हिसो वरितो ऐं जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जसाफ में शामिलु थियो। 1978 में पहिरियों भेरो खेसि टंडेजाम पुलिस गिरफ़्तार कयो। 1980 में जसाफ टंडेजाम यूनिट जो सदर थियो ऐं 2 सालनि खां पोइ उनजो मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो। खेसि 1981 में 1 साल यूनिवर्सिटी इंतिज़ामिया रेस्ट्रिकेट कयो। 1990 में खेसि ॿीहर जसाफ जो मरकज़ी नायब सदर चूंडियो वियो। जनरल ज़ियाउल हक़ जी मार्शल दौरान 17 अगस्त 1984 ते टोड़ीअ फाटक वटि क़ानून लागू कंदड़ इदारनि हथें ख़ाली शागिर्दनि मथां गोलियूं हलाए 5 शागिर्द शहीद कया। मरकज़ी क़यादत जी गिरफ़्तारी खां पोइ तनज़ीम जूं समूरियूं ज़िम्मेवारियूं बशीर ख़ान जे हवाले थियूं। टोड़ी फाटक वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण ते 15 जनवरी 1985 ते खेसि रते देरे मां गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाण ते रखी मथसि टार्चर कयो वियो। फ़ौजी अदालत खेसि 2 केसनि में 1-1 साल क़ैद ऐं 10 फटकनि जी सज़ा ॾिनी। सज़ा काटण बाद हू अगस्त 1986 में आज़ादु थियो। 11 अगस्त 1988 ते लसानी फ़सादनि बाद खेसि ॿीहर गिरफ़्तार कयो वियो ऐं हूअ 18 महीननि ताईं जेल में रहियो। 2 जनवरी 1994 ते खेसि ॿीहर गिरफ़्तार करे 2 सालनि ताईं क़ैद रखियो वियो। 1995 में GM सैद जे 40 वक़्तु जॾहिं जीए सिंध क़ौमी मुहाज़ ठहियो त अब्दुल वाहिद आरिसर कन्वीनर ऐं बशीर ख़ान उनजो डिप्टी कन्वीनर मुक़ररु थिया। 1996 में जसकम जो जनरल सेक्रेटरी ऐं अॻिते हली उनजो चेयरमैन चूंडियो वियो। संदसि तक़रीरनि ते मुश्तमिल किताब जाॻिया जुंग जुआन छपियलु आहे। बशीर ख़ान कुरैशी 7 अप्रैल 2012 ते वफ़ात कई। संदसि तदफ़ीन रते देरे में थी। संदसि शख़्सियत ऐं सियासी जदोजहद बाबति 10 खां वधीक किताब छपिजी मंज़र आम ते अची चुका आहिनि। नामियारे शाइर हाजी सांद शहीद बशीर ख़ान कुरैशी खे भेटाउनि जा गुलाब आछींदे पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखियो हो। असां दौर पंहिंजे जी टुकड़ी झली पंहिंजे सालेह पुटनि जो वज़न हो कयो। सजन सुलछणाइनि खे साम्हूं रखी सॼे दौर पंहिंजे खे तोरियो हुयो। वॾा तुंहिंजे पासे इलाही उलट हुई, वॾा तुंहिंजो पासो घणनि खां गर हो। तारीख़ खिलंदे ई ख़बरूं कयूं आहिनि, तुंहिंजो इश्क कामिल ऐं केॾो खरो हो। वतन जा भॻल नेण भुणकी चवनि था, ओ महबूब मोजा ही तुंहिंजो विछोड़ो सवें सुर्ख़ सुबहनि जे पुठ में छुरो हो। मञा थो नसीबो भलो न आहे मुंहिंजो, मगर भाग एॾो छा मुंहिंजो बुरो हो। तुंहिंजे इश्क खां ईअं महरूम आहियूं, भला तो जीअं केरु ॾींदो गिराटियूं। असां ॾढ तुंहिंजे ते भायो हो भॼंदियूं, ही पेरनि में पातल ग़ुलामी जूं साटियूं। चढ़ी रंग वनवाह में वेठल वनी ते, ईअं रंग मूं ते बि चढ़ंदा सहर जा। मिठा मां बि थींदुसि उजालनि सां भेड़ो, अंधेरनि जा राकास मरदा हिचारा। ग़ुलामी जे रातियुनि जो ईंदो को छेड़ो, तुंहिंजे नाले जी माना बि केॾी वॾी आहे।
पंहिंजे नाले जी माना बि केॾी वॾी आहे, पंहिंजे नाले जी केॾी त तोलज रखी आहे। अहमद चांडियो लिखे थो, सिंध जे अरड़े फर्ज़ंद 23 मार्च ते सिंध तख़्तगाह ऐं मुरड़े जे माॻ ते बीही दुनिया जे अज़ीम आशिक़ ऐं शहीद मंसूर हिलाज खे यादि कयो हो ऐं हुन सूरी सिंगारण जो वचन बि वरजायो हो। सूरी आहे सिंगार अॻिए आशिक़नि जो, मुड़ण मोटण मेहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार असल आशिक़नि खे। हू उन अज़ीम रहबर ऐं रहनुमा जो पोइलॻ हुयो जिन लाइ सूरी तां वापसि वरणु ऐब हुयो ऐं निर्वार थी पंहिंजी मातर भूमि तां क़ुर्बान थियण जो वचन हुयो। सूफ़ी शाह इनायत शहीद जंहिंजो खेड़े सुखाए जो मज़ाहमती तहरीक में शहीद थियल हज़ारे गुमनाम शहीदनि खां वठी चार्ल्स नेपियर जे गोरनि फ़ौजनि सां विढ़ंदड़ होशूअ शीदीअ जे मरसूं सिंध न ॾिसूं जे नारनि ऐं मज़ाहमती जदोजहद जे तसलसल बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी ज़िंदगी जो पल पल ऐं घड़ियूं अज़ीम आदर्श जी हासिलात लाइ वक़्फ़ कयूं। हुन सखर खां कराची ताईं आज़ाद ऐं ख़ुशहाल सिंध जा सपना खणी पेर पिथूं कया। हुन जा पेर पिथूं थिया, ज़ख़्मनि मां रत वही रहियो हो, पर हुन चयो त कंडा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि, आङुर आङूठी न मिड़े, छिपूं पेर छिननि, वेंदे ॾाह पिरिन जुती जात न पायां। हुन जी ज़िंदगी तारीख़ जे इतिहास ते चंड जियां चमकंदी रहंदी। लतीफ़ साईं जे खाहुड़ियुनि जोगियुनि जियां हुनखे बि सन जे सैद वटां सिंध सां नींहं जी जुड़त नसीब थी। जोगीअ खे जुड़ाव निसोरो नींहं जो, पतंग जियां पैदा थियो सामी सिज वड़ाव, आयो काक तड़ाव कुंवारनि ककोरियो। सिंध जी क़ौमी तहरीक जे हिन लतीफ़ी किरदार समूरी जमार ॾुखनि ॾाखड़नि कुशालनि ऐं पंधनि में गुज़ारी। कराची जे कुननि में बीही हुन वाॻुनि सां वेढ़ांद कई ऐं मागर मच्छियुनि खे मात ॾियण जा साबाहा कया। कोजो कहर कलाच में घिड़े सोनीअ, ख़बर कोन ॾिए त रछ कजाड़े रंडिया। बशीर ख़ान कुरैशी खे सिंध जी क़ौमी जदोजहद में बाबाए जदोजहद सॾिजे त उन में को बि वधाउ न थींदो। नवाज़ दौर में कालाबाग डैम ख़िलाफ़ मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॻुवाणी में कमु शहीद वटि हयल धरणो हुजे या बबरलो रतोदेरो घारो ठठी या कराची में फ्रीडम मार्च या धरणा हुजनि, हू पंहिंजे लखें हज़ारें सरफ़रोश साथियुनि समेत पहुची वेंदो हुयो। हुन जा सियासी नक़ाद केतिरनि ई वक़्तनि ते मथसिया तनक़ीद कंदा हुआ त बशीर ख़ान लिखियल पढ़ियल ऐं नज़रियाती माण्हू नाहे। शींहं जियां गजगोड़ कंदड़ हिन अॻुवाण लाइ इहो बि चयो वियो त हूअ धमाकेदार तक़रीरूं नथो करे सघे, पर हुनजे इश्क ऐं अमल उन्हनि नामनिहाद दानिशवरनि महाॾाहनि ते शेख याज हिननि सिटनि सां वाज़े कयो त तोखे पना पेट में तूं छा विढ़ंदे भॼ, वञी उते वॼ जितन जो खोजी जो। सिंध जे मशहूरु अदीब ऐं कालम निगार जामी चांडियो चवाणी त बशीर ख़ान कुरैशी सिंध जो निहायत कढ़ियल क़ौमी अॻुवाण हुयो। बशीर ख़ान कुरैशी जा पंहिंजे अज़ीम रहबर साईं जीएम सैद ऐं लतीफ़ साईं खां इहो सिखियो ऐं पिरायो हुयो त बिना कहण जे रुॻो पढ़ण बि कंहिं कम जो न आहे। आव कढ़ाई कढ़, आव त परखियूं पाण खे, हूअं त पियो पढ़ण मां छा थो वरे। अॼु जे हालतुनि में सरज़मीन सिंध खे बशीर ख़ान कुरैशी जहिड़नि बामल सरफ़रोश बा किरदार ऐं साले अॻुवाणनि क़यादत जी ज़रूरत आहे, जेके इनकलाब ऐं आज़ादी जी राह में फ़ना थी ॼाणनि ऐं रियासती जबर ऐं ॾाह ठाॾो पतंगनि जियां पची आजपे ऐं आज़ादी जो सिज उभारे सघनि। नामियारे क़ौमपरस्त अॻुवाण बशीर ख़ान कुरैशीअ बाबति आहे। क़ौमपरस्त अॻुवाण ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ौर लिखियो, बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी लाॻीती जाखोड़ वसीले सिंध जे क़ौमी तहरीक खे हेठि अवाम में लाहे आणण में कामयाबु थी वियो हुयो। हुन जस्कम खे एतिरो हेठि अवाम ताईं आंदो जो उहा सिंध जी नुमाइंदा पार्टी थियण ॾांहुं वधी रही हुई। साईं जीएम सैद खां पोइ सिंधी अवाम बशीर ख़ान कुरैशी खे सिंध जे सरवाण तौरु ॾिसणु शुरू कयो हो। हुन जो सफ़रु आहिस्ते आहिस्ते सियासी बुलंदियुनि ॾांहुं वधी रहियो हो। हुन जा मुख़ालिफ़ बि इहा ॻाल्हि क़बूल कंदा हुआ त संदसि पार्टी क़ौमी तहरीक जी सभ खां वॾी पार्टी आहे ऐं हू ॿियनि जी भेट में वॾो क़दावर अॻुवाण आहे।
हू न रुॻो क़ौमी तारीख़ पर सॼे सिंध जो क़दावर अॻवान हो। बेनज़ीर भुट्टो खां पोइ हू वाहिद अॻवान हो जंहिंजे सॾ ते लखें सिंधी पंहिंजा भाड़ा भुता भरे अची गॾु थींदा हुआ। साॻे वक़्तु इहा बि हक़ीक़त आहे त हू जेॾो वॾो अॻवान हो, संसद लाॾाणे सां अॻवान जो ख़्याल बि ओॾो ई वॾो पैदा थियो। सिंध जे आजपे जी तहरीक जो नुक़सानु बि ओतिरो ई वॾो थियो। अमूमन सॼी क़ौम तहरीक में ऐं ख़ुसूसन संसद पार्टी में उहो ख़्यालु ॾाढी शिदत सां महसूसु कयो पियो वञे। इहा ॾुखी हज़म थींदड़ पर हिकु तलख़ हक़ीक़त आहे त जिस कम में केर बि संसद पाए जो ॿियो माण्हू मौजूदु न आहे जेको संसद पार्टी जी अॻुवाणी संभालण सां गॾोगॾु सॼी क़ौमी तहरीक जी अॻुवाणी करे सघे। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं नामियारे क़ौम परस्त अॻुवान शहीद बशीर ख़ान कुरैशी खे संदसि सालगिरह जे मौक़े ते। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामो। प्रोग्राम मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे आज़ादु कश्मीर जी सूरत हाल ते नज़र डोड़ायूं था ऐं अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ासि रिपोर्ट जेका शहज़ाद मलिक जी तरतीब ॾिनल आहे। असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर जी इलेक्शन कमीशन अमन अमान जी सूरत हाल ऐं चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि पारां ख़दशनि जे इज़हार खां पोइ ख़िते जी रियासी असेंबली जे टीं ऐं आख़िरी मरहले में थींदड़ चूंडनि जे शेड्यूल में तब्दीलीअ जो ऐलान कयो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि 10 अगस्त सूमर खां क़ानून साज़ असेंबली जी 11 सीटुनि मां 7 ते पोलिंग मुलतवी कई वई आहे ऐं हाणे हिन डिवीज़न जे रुॻो चइनि तकनि ते अॻूणे शेड्यूल मूजिबि चूंडूं करायूं वेंदियूं। पौंछ डिवीज़न जा जिन 7 तकनि में चूंडूं मुलतवी कयूं वियूं आहिनि उहे रावलाकोट ऐं पलंदरी ज़िलनि में वाक़िआ आहिनि, जॾहिं त बाग़ ज़िले जे 3 ऐं हवेली ज़िले जे 1 तक में चूंडूं शेड्यूल मूजिबि थींदियूं। बाग़ ऐं हवेली में वाक़िआ उन्हनि चइनि तकनि में वोटरनि जो कुल तइदादु 4.5 लख खां वधीक आहे ऐं उन्हनि तकनि मां हिकु मौजूदा ऐं 2 अॻूणा वज़ीर आज़म पिणु चूंडनि में हिसो वठी रहिया आहिनि। जेकॾहिं डिवीज़न जी ॻाल्हि कजे त बाग़ ऐं हवेली में अमन अमान जी सूरत हाल कुझु बहितर आहे ऐं उते उम्मीदवार कंहिं हद ताईं पंहिंजी चूंड मुहिम हलाइण में बि कामयाबु रहिया आहिनि, पर रावलाकोट ऐं सिंधूती में हालतूं छिकताइण वारियूं आहिनि, जंहिंजे करे पाकिस्तान जी मरकज़ी सियासी पार्टियुनि जो को बि अॻुवान उन्हनि इलाइक़नि में चूंड मुहिम लाइ न वियो आहे। पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर जी डिवीज़न लॻभॻि गुज़िरियल 2 महीननि खां ख़बरनि में आहे ऐं हितां ई पाबंदी मढ़ियल तनज़ीम जम्मू कश्मीर जॉइंट अवामी एक्शन कमेटी पंहिंजे मुतालबनि जी हक़ लाइ 9 जून ते मुज़फ़राबाद ॾांहुं लॉन्ग मार्च शुरू कयो हो। तंहिं हूंदे बि सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि मुज़ाहिरीन खे डिवीज़न जे शहर रावलाकोट में ई रोके छॾियो हो ऐं गुज़िरियल 2 महीननि खां सवें मुज़ाहिरीन रावलाकोट भरिसां दरीक नाले हंध ते धरणो हणी वेठल आहिनि। उन हंध ते मुज़ाहिरीन ऐं सिक्योरिटी इदारनि विच में थियल चकरनि में सभ खां वधीक जानी नुक़सानु रिपोर्ट थियो आहे। मारिजी वियलनि में मुज़ाहिरीन सां गॾु सिक्योरिटी ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार बि शामिल आहिनि। जॉइंट अवामी एक्शन कमेटी जी दावा आहे त इन्हनि चकरनि में मारिजी वियल संदन कारकुननि जो अंगु 50 खां वधीक आहे। तंहिं हूंदे बि पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर जे वज़ीर आज़म जे तर्जुमान शौकत जावेद नुक़सान बाबति हिन दावा जी तरदीद कई आहे। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि साॻिए इलाइक़े में रेंजर्स ऐं पुलिस जा 6 एहलकार पिणु मारिजी विया आहिनि। यादि रहे त अवामी एक्शन कमेटी असेंबली जे चूंडनि जे बाइकाट जो ऐलान पिणु करे रखियो आहे। ज़िलो रावलाकोट में क़ानून साज़ी असेंबली जूं 5 सीटूं आहिनि, जिन मां सभ खां वधीक हसास इलाइक़ा उहे आहिनि जिते जॉइंट एक्शन कमेटी जा कारकुन धरणो हणी वेहंदा। रावलाकोट में 10 अगस्त ते चूंडूं न थी रहियूं आहिनि। उते जे तक LA 23 जे रवासी मोहम्मद इसाक़ जो चवणु आहे त संसद इलाइक़े में गुज़िरियल 2 महीननि खां वधीक अरसे खां कर्फ्यू जहिड़ी सूरत हाल आहे। हुन चयो त इन सूरत हाल सबबि संसद तक में कंहिं बि पार्टी जे उम्मीदवार पारां चूंड मुहिम हलाइण परे जी ॻाल्हि, पर कंहिं बि उम्मीदवार पंहिंजा बैनर ऐं पोस्टर बि न आहिनि लॻाया।
मोहम्मद इसाक जो चवणु आहे त संदसि तक जे अक्सर वोटरनि खे त ईमानदारनि जा नाला बि मालूम न आहिनि। संदसि मूजिबि संदसि इलाइक़े जी सूरतहाल इहा आहे त माण्हू रुॻो खाधे पीते जूं शयूं ख़रीद करण लाइ थोरी देरि लाइ ॿाहिरि निकिरे थो। जेकॾहिं चूंडूं थी बि वञनि हा त को बि वोट ॾियण लाइ ॿाहिरि न निकिरे हा। पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि कश्मीर जे ज़िले बाग में 10 अगस्त ते चूंडूं थी रहियूं आहिनि। उते सां तालुक़ु रखंदड़ शहरी आसिफ़ कियानी जो चवणु आहे त जंहिं घुट बुसट वारे माहौल में चूंडूं थी रहियूं आहिनि, अहिड़े माहौल में हूअ पंहिंजो वोट कास्ट न कंदो। हुन चयो त खेसि ख़बर आहे त संदसि वोट ॾियण सां को फ़र्क़ु न पवंदो, पर हूअ अहिड़े निज़ाम जो हिसो बणिजणु नथो चाहे जंहिं बाबति माण्हुनि जा शक ऐं ख़दशा बिल्कुलु दुरुस्त हुजनि। तंहिं हूंदे बि आसिफ़ कियानी जो उबतड़ हवेली जे हिकु रहवासी जमील जो चवणु आहे त हूअ उन्हनि चूंडनि में पंहिंजो वोट ॾियण जो हक़ ज़रूरु इस्तेमालु कंदो, छाकाणि त माण्हुनि वटि वाहिद इहो ई ऑप्शन आहे त हूअ 5 सालनि खां पोइ निज़ाम या हुकूमत जी तब्दीली लाइ वोट ॾियनि। पाबंदी पियल जॉइंट अवामी एक्शन कमेटीअ जी कोर कमेटी जे मेंबर आबिद शाहीन जो चवणु आहे त संदन तनज़ीम खे अवाम जी भरपूर हिमायत हासिलु आहे ऐं अवाम ॿियनि तकनि में बि साॻिए नमूने चूंड अमल जो बाइकाट कंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु सिंधी ॿोली जे इंतिहाई सगारे शाइर शमशीरुल हैदरी जी वरसी मल्हाई पई वञे। नामियारे शाइर अदीब साफ़ी ऐं हकीम शमशीरुल हैदरी जो पूरो नालो शमशीर अली वल्दा रसूल बश ख्वाजा हो। संदसि जनम 15 सितंबर 1931 ते शहर कढण ज़िले बदीन में थियो। शमशीर इब्तिदाई तालीम बदीन मां हासिलु कई। वधीक तालीम वठण लाइ 1948 में सिंध मदरसतुल इस्लाम कराची में दाख़िल थियो, जितां हड़ताल कराइण जे इल्ज़ाम में खेसि स्कूल मां कढियो वियो। साल 1950 में तालीम अध में छॾे ॻोठ मोटी आयो ऐं मैट्रिक करे न सघियो। कुझु वक़्त खां पोइ वरी तालीम वठणु शुरू कयाईं। कुझु वक़्तु NGV स्कूल कराची, नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद ऐं लॉरेंस स्कूल टंडे बागे में पढ़ियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां BA ऐं पोइ 1963 में MA सिंधी अदब में कयाईं। MA आख़िरी साल हुन पोइट फॉर ऑल टाइम्स ऐं सिंध जी आज़ाद शाइरी जे उनवान सां मोनोग्राफ लिखियो। उन खां सवाइ दीनी तालीम हाजी अहमद मल्लाह जे मदरसे बदीन मां हासिलु कयाईं। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था शाइरी। जी हा, नामियारे शाइर शमशीरुल हैदरी जी ख़ूबसूरत शाइरी। पीअण जा बहाना पियारण जूं ॻाल्हियूं, जीअं शाल करके जियारण जूं ॻाल्हियूं, हलिया तेसि ताईं दिलियूं आज़मायूं, अखियुनि खे करण ॾे निहारण जूं ॻाल्हियूं, इरादनि खे मिलंदो अमल जो सहारो, चङियूं थींदियूं गॾिजी गुज़ारण जूं ॻाल्हियूं, मतां यादि में ई न गुम थी वञी तूं, इहे ई त आहिनि विसारण जूं ॻाल्हियूं। हकल सां त पहुता हुआ यार पंहिंजा, वरी विया करे आग ठारण जूं ॻाल्हियूं। गुलिस्तान शायदि जलाए छॾींदा, वधी वियूं ॿूटनि खे ॿारण जूं ॻाल्हियूं। किथे आहे शमशीर जो चंग चोरे, किथे आहे शमशीर जो चंग चोरे, ज़मानो त भुलिजी वियो चारण जूं ॻाल्हियूं। अॼु मुंहिंजे अंगण मुंहिंजा महबूब अचनि शायदि, वरिहनि जे विछोड़े जा सभु सूर लहनि शायदि। माहौल जी मस्ती में मुर्कनि सां मिलियूं सुर्खियूं, रूहनि जा इहे रेला चांडाण घुरनि शायदि। हिकु वार त दिलि खोले हर ॻाल्हि चई छॾिबी, इंसाफ़ जे अखियुनि मां ॻोढ़ा बि ॻड़नि शायदि। ख़ाली बि करियो जल्दी इंसाफ़ जे मसनद खे, मज़लूम अची पहुता हक़दार हुजनि शायदि। धरती जो दिलावर अॼु तारनि ते सवार आहे, इंसान जी अज़मत जा ऐलान थियनि शायदि। इब्लीस खे चई छॾियो सजदे जी तयारी कर, दुनिया ते अनल हक़ जा इसरार खुलनि शायदि। सूरी ते सॾण वारा हिकु ॻाल्हि त सोचे ॿुध, मक़तल में अचण वारा मंसूर हुजनि शायदि। बुलबुल जे बयाननि ते बरहम न थियणु घुरिजे, आईंदा बहारी जा पैगाम हुजनि शायदि।
शमशीर खे सॾु करियो, शमशीर किथे आहे? शमशीर खे सॾु करियो, शमशीर किथे आहे? महफ़िल खे मचाईंदो उनजो ई सुखन शाहिद। असीं हाल हीणा अव्हां जी ख़ुदाई वॾी ॻाल्हि आहे। असीं हाल हीणा अव्हां जी ख़ुदाई वॾी ॻाल्हि आहे। हले पई अञा ज़िंदगी जी लड़ाई वॾी ॻाल्हि आहे। अंधेरनि में पलिजे पई रोशनाई वॾी ॻाल्हि आहे। अञा वक़्त खे पई ॻोल्हे सचाई वॾी ॻाल्हि आहे। अवीं हुसन ते पंहिंजे नज़रनि जा पहिरा अञा तेज़ करियो। अवीं पंहिंजे हुसन ते नज़रनि जा पहिरा अञा तेज़ करियो। करियूं पिया असीं इश्क जी रहनुमाई वॾी ॻाल्हि आहे। असां इश्क वारनि जा अरवाह आज़ादु आहिनि नज़िल खां अब्ज़ ताईं आहे असांजी रसाई वॾी ॻाल्हि आहे। ज़माने जा मंसूर आहियूं असीं ख़ूब मशहूरु आहियूं। ज़माने जा मंसूर आहियूं असीं ख़ूब मशहूरु आहियूं। असां सूरियन ते न गर्दन झुकाई वॾी ॻाल्हि आहे। उते ई हुई मुंहिंजे ख़्वाबनि जी जन्नत सितारनि जी धरती। वधी वेई अर्शे बरी जी ऊचाई वॾी ॻाल्हि आहे। निगाहूं खणी दाद जे लाइ मुरकण जी कहिड़ी ज़रूरत? अवीं आयो सोणा अव्हां जी इहा ई वॾी ॻाल्हि आहे। तूफ़ान जे दरमियान किनारनि जी ॻाल्हि कर, मूंसां न ज़िंदगी जे सहारनि जी ॻाल्हि कर। आहिनि ई पसंदि मूंखे ख़िज़ां जूं नवाज़िशूं, ए हमनशीन मूंसां बहारनि जी ॻाल्हि कर। आई न रास महिरो मुहबत जी ज़िंदगी, छा थी पियो तूं चंड ऐं तारनि जी ॻाल्हि कर। ए दोस्त मुंहिंजी तशनगीअ दीद खे त ॾिस, दामन कशे निगाह निगारनि जी ॻाल्हि कर। मुंहिंजे अॻियां गुलनि जी वफ़ा जो न कर बयां, हा बरसिबियल तज़किरे ख़ारनि जी ॻाल्हि कर। मैखानाए जहान में लुटाए शराब ज़ीस्त, ए दोस्त ज़िंदगी जे बहारनि जी ॻाल्हि कर। शमशेरुल हैदरीअ जी इन्हीअ सुहिणी शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवान में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा। सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।